ज़िले घोटकी जे कचे में अमन अमान जी बहाली खां पोइ चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी ख़ासि हिदायत ते ज़िला इंतज़ामिया घोटकी पारां अवामी सरगर्मियुनि जी बहाली लाइ अहम क़दम खंयो वियो। डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कुंडरानी जी निगरानी हेठि असिस्टेंट कमिश्नर घोटकी नवीद अहमद, असिस्टेंट कमिश्नर उबावड़ो सईद इलाही, मुख्तियारकार घोटकी शाहिद हुसैन दायो ऐं मुख्तियारकार उबावड़ो अब्दुल कयूम पारां घोटकी ऐं उबावड़े जे कचे वारनि इलाइक़नि में रांदियुनि जा मुक़ाबला मुनक़िद कया विया, जिन में हज़ारे शौक़ीननि भरपूर शिरकत कई। मुक़ाबलनि में कोड़ी कोड़ी, मलाखड़ो ऐं वॉलीबॉल जहिड़ियूं रिवायती ऐं मक़बूल रांदियूं शामिल हुयूं। रांदीगरनि पारां मुक़ाबलनि दौरान शानदार रांदि जो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे माण्हुनि खेनि भरपूर दाद ॾिनो। तक़रीब जी पुॼाणी ते नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में इनाम विराया विया, जॾहिं त मक़ामी माण्हुनि ज़िले इंतज़ामिया जे अहिड़े क़दम खे साराहींदे चयो त रांदियुनि सां न रुॻो तफ़रीही सरगर्मियूं बहाल थियूं आहिनि, पर इलाइक़े में अमन अमान जी क़याम जो मस्बत पैग़ाम पिणु वियो आहे। हिन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जो चवणु हो त रांदियुनि जे मुक़ाबलनि सां कचे जे नौजवाननि खे सेहतमंद सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करे सघिजे थो ऐं समाजी हम आहंगी खे बि हथी मिले थी। हिन वधीक चयो त ज़िले इंतज़ामिया जी भरपूर कोशिश आहे त ज़िले घोटकी जे कचे में अमन अमान जी मुकमल बहाली यकीनी बणाई वञे त जीअं माण्हुनि जी ज़िंदगी आसान बणिजी सघे ऐं मुस्तक़बिल में बि अहिड़ी क़िस्म जूं सेहतमंद सरगर्मियूं थींदियूं रहनि।